الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما قدروا الله حق قدره إذ قالوا ما أنزل الله على بشر من شيء قل من أنزل الكتاب الذي جاء به موسى نورا وهدى للناس تجعلونه قراطيس تبدونها وتخفون كثيرا وعلمتم ما لم تعلموا أنتم ولا آباؤكم قل الله ثم ذرهم في خوضهم يلعبون. وهذا كتاب أنزلناه مبارك مصدق الذي بين يديه ولتنذر أم القرى ومن حولها والذين يؤمنون بالآخرة يؤمنون به وهم على صلاتهم يحافظون. ومن أظلم ممن افترى على الله كذبا أو قال أوحي إلي ولم يوحى إليه شيء ومن قال سأنزل مثل ما أنزل الله ولو ترى إذ الظالمون في غمرات الموت والملائكة باسطوا أيديهم أخرجوا أنفسكم اليوم تجزون عذاب الهون بما كنتم تقولون على الله غير الحق وكنتم عن آياته تستكبرون. ولقد جئتمونا فرادا كما خلقناكم أول مرة وتركتم ما خولناكم وراء ظهوركم وما نرى معكم شفعاءكم الذين زعمتم أنهم فيكم شركاء لقد تقطع بينكم وضل عنكم ما كنتم تزعمون. صدق الله العظيم. ऐं क़दर कयूं अल्लाह जी शान मुआफ़िक़ जंहिं वक़्तु चयूं त नाज़िल कयो अल्लाह ताला कंहिं बि इंसान बशर ते का बि शइ छो त कंहिं नाज़िल कयो आहे किताब जंहिंखे आंदो मूसा अलैहिस्सलाम नूर ऐं हिदायत आहे माण्हुनि जे लाइ जो कयो था तव्हां इन खे पन्ना ज़ाहिर कयो था तव्हां इन खे ऐं लिकायो था घरनि खे ऐं सेखारिया विया आहियो तव्हां जो नजातो तव्हां न की तव्हांजे अबनि चओ त अल्लाह पोइ छॾे ॾे तूं इन्हनि खे इन्हनि जे अजाई बहसनि में रांदि पिया कनि। हीउ किताबु आहे जो नाज़िल कयो आहे असां इन खे बरकत वारो आहे तस्दीक कंदड़ आहे उन जे लाइ जेको उन जे आॾो आहे। हिन लाइ त ड्रिजारे तूं मके वारनि खे उम्मुल क़ुरा वारनि खे ऐं जेके उन जे आस पास आहिनि ऐं जेके माण्हू ईमान आणिनि था आख़िरत ते ईमान आणिनि था इन ते ऐं इहे पंहिंजे नमाज़नि ते हिफ़ाज़त कनि था संभाल कनि था। ऐं केरु वधीक माण्हू ज़ालिम आहे उन खां जो घणे अल्लाह ते कूड़ ऐं चई त वही कई विया मुंहिंजे तरफ़ हालांकि न वही कई विया इन जी तरफ़ का बि शइ ऐं जंहिं चयो त अनक़रीब नाज़िल कयो वेंदो मिसाल उन जे जो नाज़िल कयो अल्लाह ताला जेकॾहिं ॾिसे तूं जंहिं वक़्तु ज़ालिम हूंदा मौत जे सकरात में मौत जे सख़्तियुनि में ऐं मलाइक वधाईंदड़ हूंदा पंहिंजा हथ कढो था पंहिंजे
साह के पंहिंजे नफ़्सनि खे अॼु ॾींहुं बदिलो ॾिना वेंदो तव्हां ख़्वारी वारे अज़ाब सां उन जे करे जो चवंदा हुयो तव्हां अलाह ते कूड़ या नाहक ऐं उन जे आयतुनि खां वॾाई कंदा हुयो। अलबत ईंदो तव्हां असां वटि या आया आहियो तव्हां असां वटि अकेला जीअं जो पैदा कयोसीं असां तव्हांखे पहिरियों दफ़ो ऐं छॾे आयो तव्हां उहो जेको ॾिनोसीं असां तव्हांखे पंहिंजे पुठियुनि जे पुठियां ऐं नथा ॾिसूं असां तव्हां सां गॾु तव्हांजा सिफ़ारिशी जिन खे गुमान कयो तव्हां त बेशक इहे तव्हां में शरीक आहिनि। अलबत कटिजी वेंदा तव्हांजे दरमियान इन्हनि जे दरमियान ऐं गुम थी वेंदा तव्हां खां जिन खे तव्हां भाईंदा हुयो गुमान कंदा हुयो। सूरतुल अनआम जो 10हों रुकू 7 सिपारे जो 16हों रुकू आयत नंबर 90 खां आयत नंबर 94 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं उन्हनि जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं ऐं अॼोके ॾींहुं आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान मां ऐं ॿिए अरबी तफ़सीर मां ख़ुलासो पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो कि यहूदिन अल्लाह जे क़दर मुताबिक़ अल्लाह जे शान मुताबिक़ उन जे शान मुवाफ़िक़ उन जो क़दर न कयो। कहिड़ी ॻाल्हि में त उन्हनि चयो त अल्लाह ताला कहीं बि इंसान ते कुझु बि नाज़िल ई न कयो आहे। जॾहिं क़ुरान शरीफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो त उन जे नुज़ूल जा उहे मुनकिर हुया तस्लीम न पिया कनि चवनि पिया त कई इंसान ते अल्लाह ताला का शइ नाज़िल ई कोन कई आहे। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे सवाल बसूरत जवाब अल्लाह से दरियाफ़्त फरमाइनि जेकॾहिं अल्लाह ताला कहीं ते का बि शइ नाज़िल न कई आहे त पोइ तौरात मूसा अलैहिस्सलाम ते का नाज़िल कयो। मूसा अलैहिस्सलाम बि अल्लाह जो नबी हुयो बशर हुयो मुक़द्दस इंसान हुयो। इन तौरात में हिदायत बि हुई इन तौरात में नूर ईमान जूं ॻाल्हियूं बि हुयूं नूरानियत बि हुई। पर यहूदियुनि जी इहा बुरी आदत हूंदी हुई जेके उन जे तबियत जे मुआफ़िक़ ॻाल्हियूं हूंदियूं उहे त ज़ाहिर कंदा हुआ पर जिन आयातुनि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़ साईं जन जी तारीफ़ हूंदी हुई या उन्हनि जे मुआफ़िक़ तबियत जे आकाम न हूंदा हुआ पोइ उन्हनि पननि खे लिकाए छॾींदा हुआ उन्हनि आयतुनि खे लिकाए छॾींदा हुआ। पोइ अल्लाह ताला फरमायो त कुझु पना कुझु आयतूं कुझु आकाम तव्हां ज़ाहिर कयो था बाक़ी कुझु तव्हां लिकायो था। इहा उन्हनि जी आदत हूंदी। अॼुकल्ह जीअं मुआशिरे में जेकॾहिं तबियत जे मुआफ़िक़ को हुकुम आहे पोइ मञण जे लाइ तयारु आहे माण्हू जेकॾहिं तबियत जे मुआफ़िक़ न आहे त पोइ पुछण लाइ बि तयारु न आहे। अल्लाह ताला उन्हनि खे फरमायो आसमानी किताबनि जे ज़रिए सां मां जेको तव्हांखे इल्मु ॾिनो आहे इहो अहिड़ो इल्मु आहे जंहिं इल्म जी ॼाण न की तव्हांखे हुई न की तव्हांजे अबनि ॾाॾनि खे हुई। ये जेको क़ुरान शरीफ़ में असांखे इल्मु मिले थो या अॻिन क़ौमुनि खे जेको आसमानी किताबनि में अल्लाह ताला इल्मु अता फ़रमायो इहो त इल्मु इलाही आहे। इहो इल्मु इलाही त अल्लाह जे तरफ़ों अता थींदो आहे। अल्लाह ताला फ़रमायो इहो अहिड़ो इल्मु आहे जेको तव्हांखे आबाओ अजदाद खां न मिलियो आहे अबनि ॾाॾनि खां न मिलियो आहे। इहो तव्हांखे ख़ानदानी वरसे जे तौर ते न मिलियो आहे। इहो अल्लाह जे तरफ़ों तव्हांखे इल्मु मिलियो आहे। क़ुरान जो इल्मु आसमानी किताबनि जो इल्मु इहा अल्लाह जो फज़ल ऐं महिरबानी आहे। पोइ उन्हनि खे जवाब में अल्लाह ताला फरमाए त इन्हनि खे जवाब इहो ॾिए त बशर ते इंसान ते नबी ते किताब नाज़िल करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। अल्लाह ई आसमानी किताब नाज़िल फरमाया आहिनि पर इन जे बावजूदि जेकॾहिं इहे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि मञण जे लाइ तयारु न आहिनि तुम ज़रहुम फी ख़ौफ़िहिम यलअबून इन्हनि
खे छॾे ॾे अजई बहसनि में पिया बहस कनि पिया रांदि रूंद कनि माना फज़ूल बहस जी रांदि हूंदी आहे उन में कोई फ़ाइदो न हूंदो आहे ईअं अजाई बहस इहो फज़ूल आहे अलाह ताला फरमाए इन्हनि खे छॾे ॾे अलाह ताला कलाम मुक़द्दस जे मुतालिक़ बयानु फरमाए त हीउ अहिड़ो किताबु आहे जंहिंखे असां नाज़िल कयो आहे तस्दीक ख़ुदा पाण थो करे त हिन जो नुज़ूल असांजे अमुर सां आहे असांजे हुकुम सां आहे असांजे मंशा ऐं मर्ज़ी जे मुताबिक़ आहे असांजे चाहत जे मुताबिक़ आहे असां पाण ई खे नाज़िल कयो आहे मुबारकुन हीउ किताबु बरकत वारो आहे हिन किताब में बरकत आहे जेको पढ़ंदो त बि उन खे बरकत हासिलु थींदी जेको हिन ते अमल कंदो उन खे बरकत हासिलु थींदी जेको हिन जी ज़ियारत कंदो उनखे बि बरकत हासिलु थींदी जेको हिन खे सीने में सांढींदो उनखे बि बरकत हासिलु थींदी बरकत वारो किताबु आहे ऐं हिन में अॻियनि किताबनि जी तस्दीक आहे तौरात जी ज़बूर जी इंजील जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से फरमायो त इन जे ज़रिए सां उम्मुल क़ुरा माना मां क़ुरा माना ॻोठनि जी मां उन इलाइक़े में मक्कतुल मुकरमा खे उम्मुल क़ुरा चइबो आहे अलाह ताला फरमायो क़ुर तोखे ॾिनो आहे ताकी क़ुर जे ज़रिए सां मक्कतुल मुकरमा वारे माण्हुनि खे ड्रिजार अलाह जे अज़ाब खां आख़िरत खां ऐं उन जे आस पास जेके इलाइक़ा आहिनि ॻोठ आहिनि उन्हनि खे ड्रिजार ऐं जेके माण्हू आख़िरत ते ईमान आणनि था तो इन किताब ते ईमान आणींदा जा माण्हू ॼाणो आख़िरत हूंदी जंहिंखे मरण जो यकीन हूंदो जंहिंखे दुनिया जे छॾण जो यकीन हूंदो यकीनी तौर ते हिन किताब खे मञींदो जंहिंखे मरण जो फ़िक्र ई न आहे जंहिंजे ज़हन में मौत जो ख़्यालु ई कोन्हे जंहिंजे ख़्याल में दुनिया जी फ़नाइयत ई न आहे उहो क़ुर शरीफ़ जे तरफ़ तवजो न कंदो इहे फ़िक्र आख़िरत वारा माण्हू अलाह ताला फरमाए पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त था कनि निमाज़ जी हिफ़ाज़त करणी हिकिड़े फ़िक्र आख़िरत जे दर्स खे पको करिणो आहे जंहिंजे अंदरि फ़िक्र आख़िरत हूंदो जंहिंखे यकीन आहे त सुभाणे मुंहिंजो जनाज़ो थियणो आहे मूंखे पानी जहान छॾिणो आहे पोइ पंहिंजी निमाज़ ते माण्हू हिफ़ाज़त कंदा अलाह से फरमाए उन खां वधीक कोई ज़ालिम नथो थी सघे जेको अलाह ते बि कूड़ हणे माण्हुनि ते त कूड़ हणणु इहा त नंढड़ी ॻाल्हि आहे पर जेको अलाह जे ज़ात पाक खां बि न मुड़े उन ते बि कूड़ हणे त इन जहिड़ो कोई ज़ालिम नथो थी सघे इहा मुसैलिमा कज़ाब जे बारे में आयत आहे त उहो चवंदो त जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी आहे ईअं मूं ते बि वही नाज़िल थींदी आहे या मूं ते वही नाज़िल थींदी छो त उन्हनि दावा नबूवत कई हुई पोइ अलाह ताला फरमाए अहिड़ो ज़ालिम थी सघे थो कोई जंहिंखे अलाह किताब ई न ॾिनो हुजे जंहिंखे अलाह नबी ई न बणायो हुजे पोइ नबूवत जी दावा करे ऐं चए त मूं ते किताब ऐं वही नाज़िल थिए थी अहिड़ो ज़ालिम ऐं कूड़ो कोई थी कोन थो सघे अलाह सिंह फरमाए ज़ालिम जॾहिं मौत जी सख़्ती ॾिसंदा ऐं मलाइक उन्हनि जे तरफ़ पंहिंजा हथ वधाईंदा मलाइक चवंदा आख़िरी जूं अनफुसकुम पंहिंजो साह कढो अॼु तव्हांखे ख़्वारी ऐं ज़िलत वारे अज़ाब सां बदिलो मिलंदो जेको तव्हां अलाह ते ग़लति ॻाल्हियूं चवंदा हुयो ऐं अलाह जे आयतुनि खां वॾाई कंदा हुयो अॼु हाणे मौत जी घड़ी में तव्हांखे ख़बर पहुची वेंदी हदीस पाक में ईंदो आहे माण्हू जेको नेक सालेह मोमिन मरंदो आहे पोइ मलाइक उन जे सिरांदिन ऐं पिरांदिन खां वेहिजी वेंदा आहिनि उन्हनि जे हथनि में सुहिणो अछो ख़ुशबूदार कफ़न हूंदो आहे पोइ मलकुल मौत जेको उन्हनि जो सरबराह आहे उहो ईंदो आहे उनखे चवंदो आहे उख़रुजी या अयतुहन नफ़्सुल मुतमइन्ना ए नफ़्स मुतमइन्ना तूं निकिर पंहिंजे रब जे रज़ामंदे जे तरफ़ पोइ ख़ुशी ख़ुशी निकिरी वेंदो आहे आराम सां आसानी सां बिना तकलीफ़ जे पोइ रूह परवाज़ थी वेंदो आहे पोइ उहा इहा जेका मलाइकनि जी जमात ईंदी आहे उहा उनखे खणी करे आसमाननि जे तरफ़ खणी वेंदा आहिनि उते पहुचंदा आहिनि आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि आसमाननि जा मलाइक पुछंदा आहिनि त हे
कहिड़ो पाकीज़ा रूह आहे, पोइ उन जा सुठा लक़ब ऐं सुठा सुठा नाला उन जे पीउ जो नालो ॿुधायो वेंदो आहे। पोइ 7 आसमाननि जा मलाइक उन जो इस्तक़बाल कंदा आहिनि। पोइ उन जो नामा अमाल आला इलीन में दर्ज कयो वेंदो आहे, रजिस्ट्रेशन थींदी आहे, रखियो वेंदो आहे। पोइ उनखे वरी रूह खे मोटाए जिस्म सां कनेक्ट कयो वेंदो आहे क़बर में। पोइ जॾहिं उहो ईंदो आहे उन खां 3 सुवाल क़बर मां थींदा आहिनि, मर रब्बुक मन नबीयुक मा दीनुक, रब केरु, दीन केरु, नबी केरु। पोइ चूंकि उनजी दुनिया में इहो दर्स पको थियल हूंदो आहे, पोइ अल्लाह ताला उन जे कौल खे साबित कंदो आहे, उनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे। पोइ ऐलान थींदो आहे, हिन खे जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियो, जन्नत जी दरी खोले ॾियोसि, जन्नत मां ख़ुशबूदार हवा पई ईंदी आहे ऐं उन जा अमल साले सुहिणी शक्ल वठी करे क़बर में ईंदा आहिनि। उनखे क़बर में जेको आहे राहत पई मिलंदी आहे। पर जेको बदबख़्त हूंदो आहे, काफ़र हूंदो आहे, नाफ़रमान हूंदो आहे, जॾहिं उन वटि मौत वारा मलाइक अची वेहंदा आहिनि, बदबूदार किनो कफ़न खणी ईंदा अथसि ऐं मलकुल मौत अची चवंदो अथसि, नफ़्स ख़बीसा निकिर पंहिंजे रब जे ॾमर जे तरफ़। पोइ फतकणु शुरू कंदो आहे, भॼणु शुरू कंदो आहे। पोइ उनखे साह खे एॾी निकिरण में तकलीफ़ थींदी आहे जीअं कंडा हुजनि, कंडा उन ते कप हणियूं छिके कढिजे त पोइ इहो धागा धागा थी वेंदा, कप उन्हनि में विचड़ी पवंदी, फासी पवंदी, छिकिजी ईंदी ऐं इहे जेको आहे उन फाटी पवंदी। इहो रूह निकिरण में एॾी उनखे तकलीफ़ थींदी आहे। पोइ उन जे रूह कहिड़ी बदबूदार कपिड़नि में वेढ़े करे खणी वेंदा आहिनि, आसमान जा दरवाज़ा न खुलंदा आहिनि। मोटाए हुकुम थींदो आहे, इन खे हेठि तरे में असफल साफ़िलीन में इन जी रजिस्ट्रेशन थींदी। पोइ क़बर में वरी इहो इन जो रूह सां जिस्म सां मिलंदो। पोइ मुनकर नकीर सवाल कंदसि, पोइ चवंदो हा हिन ला अदरी, हाय हाय मां त कोन थो ॼाणियां त मुंहिंजो रब केरु आहे, मुंहिंजो नबी केरु आहे, मुंहिंजो दीन केरु आहे। पोइ हुनखे चवंदा ला दराए त ला तलाए, त तोखे ख़बर बि कोन्हे, तूं कॾहिं पढ़ियो बि कोन। पोइ लोहे हथोड़े सां हथोड़ो हणिबो अथसि जो इहे ज़रा ज़रा थी वेंदो आहे, जीअं वारी बणिजी वञे ईअं थींदो आहे। क़यामत ताईं उन ते नांग ऐं विछू मुसलत कया वेंदा आहिनि। क़बर उनखे भिकूड़ो ॾींदी आहे जो सॼी पासरी खबी पासरी में मिली वेंदी आहे ऐं जहन्नम जी दरी उन जे लाइ खोली वेंदी आहे। जहन्नम जो बिस्तरो उनखे विछाए ॾिनो वेंदो आहे, हेठों बि टांडा मथों बि टांडा, इहो क़यामत ताईं पियो अज़ाब कंदो आहे। अल्लाह ताला असां समूरनि जे मथां रहम फरमाए। अल्लाह ताला असां समूरनि खे कलमे ते मौत नसीब फरमाए, पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। अल्लाह सी फरमाईंदो, अॼु तव्हांखे ख़्वारी वारो अज़ाब सां बदिलो मिलंदो। तव्हां अल्लाह जे मुतालिक़ जेका चवंदा हुयो, उन जे आयतुनि खां वॾाई कंदा हुयो, वलक़द जिअतुमूना फुरादा, अॼु तव्हांजी पेशी, अॼु तव्हांजो अकेलो आहे। हे यार, हे संगत, हे मिट, हे माइट, हे रिश्तेदार, हे धन, हे दौलत, हे माल, हे मिल्कियत, कोई बि न, फुरादा, अकेला। क़बर में कॾहिं को ॿुधो त 2 माण्हू विया हुजनि, हिकु मुर्दो ॿियो जहिड़ो, या उनखे असीं बैग पैसनि जी बि भरे ॾिनी हुजनि, या उनजे लाइ जीअं अकेला अॼु इन में पेशी आहे तव्हांजी। जीअं कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा, पहिरें दफ़े तव्हांजी पैदाइश अकेले हुई। ॿार बि ईंदो आहे त अकेलो, अम्मा जे पेट मां उनजी पैदाइश थींदी आहे। अल्लाह ताला फरमाए तरक्तुम मा ख़वलनाकुम वरा ज़ुहूरिकुम, जेको कुझु तव्हांखे ॾिनो हुअसीं इहो अॼु पुठी जे पुठियूं दुनिया में छॾे आया आहियो। हिते कुझु बि कमु कोन ईंदो आमाल सालिहा खां सवाइ। अॼु असांखे तव्हांजा सिफ़ारिशी नज़र नथा अचनि, जेके तव्हां सम्झंदा हुओ ते असांजी सिफ़ारिश कंदा, असांजा शरीक आहिनि। अल्लाह सिफ़रमल्ला क़त्ता बैनकुम, वास्ता तालुकात ख़तमु, रिलेशनशिप ख़तमु, सभु कुझु ख़तमु। वज़ल्ल अन्कुम मा कुंतुम तज़अमून, जेके तव्हांजा गुमान हुया, जेके तव्हांजा ख़्यालात हुया, अॼु ख़तमु थी विया। अॼु हर कोई पंहिंजे हिसाब किताब में पूरो हूंदो। अल्लाह ताला असांखे पंहिंजे आमाल जे इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
पंहिंजे आख़िरत जे फ़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां पंहिंजी अहिड़ी अज़ीम ज़िंदगी जे तरफ़ मुतवजे न आहियूं, असांजी नज़र रुगो पराए ऐबनि ते आहे, हिन जा ऐब कीअं आहिनि, हिन जूं ॻाल्हियूं कीअं आहिनि, हिन जा अमल कीअं आहिनि। असां पंहिंजे फ़िक्र आख़िरत कयूं त मां पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ा कमु कयां थो, मां कहिड़े रस्ते ते हलां थो, मां कहिड़े दग ते थो हलां। मूंखे बि दुनिया छॾणी आहे, मुंहिंजे वॾनि बि दुनिया छॾी, मूंखे बि हमेशह नाहे रहणो। अल्लाह ताला असांखे नेक सालिहनि मां बणाए। जेसि ताईं रुकू पूरो थियो इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही, सुभाणे वारो रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खल्क़िही व सल्लम। ला इलाहा इल्लल्लाह।